ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। पीरचोगोठ में पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार पीरचोगोठ में शेयर कयूं पिया। पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। आगाह कयूं पिया कि पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। आगाह कयूं पिया कि पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। पीरचोगोठ मां वाक़िआ आगाह कयूं पिया। पीरचोगोठ वेझो 3 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान सईद चर्चो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे भाउ जी फरियाद ते नारेजा बिरादरी जे 20 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं धरी टीवी जे रिपोर्टर इस्माइल जागीरानी खां। जी इस्माइल, आगाह कजो। जी बिल्कुल, पीरचोगोठ दरगाह बिंदु फैज़ो मंथान जी हद है, जिते जो है 3 ॾींहं अॻु जो है वो तमाम शर जो रहवासी नौजवान हो सईद पुत्र गुलशेर शर, जेको जो है उनके जो है नारेजा बिरादरी के माण्हुनि तरफां गोलियूं हणी जो है उनखे क़त्ल कयो। तंहिंखां पोइ अॼु अब्दुल जो है क़त्ल थी वियल जेको सईद मंशर हो, उनते जो है भाउ जो है अब्दुल शर की फरियाद नारेजा बिरादरी के 20 ॼणनि मथां केस जो है वो दाख़िल किया है। केस में जो है पुलिस पारां मेल नारेजो साइन नारेजो अब्दुल जब्बार माजिद यासीन बाद अली एजाज अली आसिफ नारेजो समेत 18 ॼणा जेके आहिनि उहे सुञातल आहे। 2 नामालूम माण्हुनि खे जेको आहे उहो नामज़द कयो आहे। उनखां पोइ मां ॿुधाईंदो न जेको आहे जेको केस दाख़िल थियण खां पोइ जो आहे मक़तूल ते जेको आहे खून खे 3 ॾींहं गुज़रण बावजूद जो आहे पुलिस पारां हिन ताईं कंहिं बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो त मक़तूल जे भाउ अब्दुल शर जो चवणु आहे त मुंहिंजो भाउ जो आहे उहो जेको पंहिंजे ई कंहिं जो आहे बनीअ मां जो आहे 3 ॾींहं अॻु काठियूं करण वियो त नारेजा बिरादरी हथियार बंदनि तरफ़ां जो आहे उनखे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। पर हिन वक़्तु जो आहे पुलिस तरफ़ां के बि जो आहे जवाबदारनि जी जो आहे उहो गिरफ़्तार जे लाइ न के उते का कार्रवाई कई वई, न जो आहे असांखे कोई इंसाफ़ मिली सघियो आहे। जी महिरबानी इस्माइल, तफ़सील जे लाइ।